सिटी न्यूज़। मदئجي एसएचओ मदئجي पारान मुज़ाहिरीन औरतुनि मथां तशदद वारे वाक़े खिलाफ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं बरोही बिरादरी पारां एहतजाजी रैली सखर लाड़काना रोड ते कढी धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं मदئجي पुलिस पुरअमन एहतजाज कंदड़ न्याणियुनि मथां तशदद करे रियासती ॾाढ जो मुज़ाहिरो कयो आहे। इंतज़ामिया नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे। हुननि वधीक चयो त ग़रीबनि जो हमदर्द सॾाईंदड़ एसएसपी शिकारपुर पुलिस जी बर्बरीअ ते ख़ामोश रहण संदसि जी ईमानदारी जी पत वाइकी थी आहे। मुज़ाहिरो कंदड़नि हाई कोर्ट सिंध डीआईजी लाड़काणो समेत वस वारनि खे अपील कई आहे त बदमस्त एसएचओ मदئجي बहारदीन कीड़ो ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि फौरी तौर हटायो वञे। रिपोर्ट जयराम दास, सिटी न्यूज़, मदئجي।